वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ 5 सालनि जे क़ौमी इक़्तिसादी उॾाम पाकिस्तान प्रोग्राम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवण आहे त मुआशी इस्तेहकाम जे लाइ IMF जो हिकु ॿियो प्रोग्राम वठिणो पियो। हीउ पाकिस्तान जी तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। IMF प्रोग्राम रोकण लाइ ख़त लिखिया विया जेके पाकिस्तान जे अवाम सां वॾी ज़्यादती हुई। अवाम हिम्मत ऐं हौसले सां ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। केतिरनि ई चैलेंजिस बावजूदि मुआशी इस्तेहकाम हासिल करण में कामयाब थी वियासीं। जॾहिं मुल्क संभालियो त मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हो। अॼु मईशत मुस्तहकम आहे। इतिहाद ऐं एके जे ज़रिए अॻिते वधणो आहे। कराची में नुमाइश चोरंगी जीतां धरणो ख़त्म करण जी कोशिश दौरान सख़्त चिकताण, पुलिस जी ॻोड़ाणींदड़ गैस जी शेलिंग, मचरियल माण्हुनि जो पुलिस ते पथराव, पुलिस मोबाइल, पुलिस चौकी, हिकु गाॾी ऐं 6 मोटरसाइकिलुनि खे बाहि। पथराव सबबि 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस केतिरनि ई मुज़ाहिरीन खे हिरासत में वठी छॾियो। अब्बास टाउन में बि धरणो ख़त्म करण जी कोशिश दौरान चकरियूं, पुलिस जी शेलिंग, मचरियल माण्हुनि जो पथराव, पुलिस टेंट फटे छॾिया। रिज़विया वारे इलाइक़े में बि मुज़ाहिरीन खे छेड़छाड़ करण जे लाइ पुलिस जी शेलिंग। पारा चिनार वाक़े ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां धरना जारी। शारा फैसल ते नाता खान, बलोचपुल, मलीर, गुलिस्तान जोहर, मौसमियात, औरंगी टाउन, लसबेला ऐं नागिन चौरंगी समेत ॿियनि इलाइक़नि में रोड बंदि हुजण करे ट्रैफ़िक जो निज़ाम दरहम बरहम। ट्रैफ़िक जैम हुजण करे शहरी सख़्तु परेशान। जेकॾहिं माण्हुनि खे तकलीफ़ थींदी त पोइ धरना ख़त्म करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। कराचीअ में जारी धरणनि जे करे अवाम खे वॾी तकलीफ़ पहुची रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त शहरी ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। एहतजाज सभिनी जो हक़ आहे पर मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचाइण शिदत पसंदी आहे। गाॾियुनि खे बाहियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंधु दरिया ते तकरारी मनसूबा मुल्क ख़िलाफ़ आहिनि। सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि खणण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी कालाबाग डैम जी मुखालफ़त कई हुई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ठटे जे इलाइक़े झिरक वेझो केबी फीडर जी लाइनिंग वारे मनसूबे जे जारी कम जो जाइज़ो वठण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त कलरी बघाड़ फीडर खे पको कयो पियो वञे। केबी फीडर जी लाइनिंग वारे मनसूबे सां कराची खे रोज़ानो 7600 क्यूसेक मां वधी 9800 क्यूसेक पाणी मिलंदो। सिंध हुकूमत कराची डिवीज़न जे पाणी जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु करे रही आहे। आलमी बैंक मदद करे रही आहे। केबी फीडर मनसूबो 2026 ताईं मुकमल थी वेंदो त मां मुतमइन आहियां। पारा चिनार वाक़े जी ज़िम्मेवार PTI जी नाअहल सूबाई हुकूमत आहे। PTI बानी अॼु ताईं पारा चिनार वाक़े ते को बि बयानु नाहे ॾिनो। PTI बानी माज़ीअ में फ़ौजी अदालतुनि जी हिमायत करे चुको आहे। पीपल्स पार्टी बि नथी चाहे त सियासी वर्कर्स जो मामिलो मिलिट्री कोर्ट्स में वञे। अमरीका जो असुलु निशानो एटमी ताक़त आहे। PTI बानी बहानो आहे। हिन वक़्तु PTI बानी जा हिमायती मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेही साज़िश करे रहिया आहिनि। PTI बानी पाण इस्तेमालु थी रहियो आहे। उन्हनि जी कोशिश आहे त पाकिस्तान जी सलामती खे नुक़सानु पहुचे। पाकिस्तान ते दबाव विधो पियो वञे त PTI बानी खे आज़ादु कयो वञे। PTI बानी पाकिस्तान में तक़सीम चाहे थो। PTI जी हिकु टीम ॻाल्हियूं त ॿी टीम पाकिस्तान खे बदनाम करे रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जे शोबे में बहितरीअ जे लाइ क़दम खणी रही आहे। रेड लाइन BRT ते मुख़्तलिफ़ बयान साम्हूं अची रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां रेड लाइन BRT मनसूबे ते ॾींहुं राति कमु हली रहियो आहे। रेड लाइन में हुकूमत तरफ़ां का रंडक या देरि न आहे। रेड लाइन में मसइला आहिनि जिन खे हल करे रहिया आहिनि। निगरान हुकूमत में रेड लाइन जी हिकु सिर बि न लॻाई वई। केतिरियूं ई रंज रसाईंदड़ ऐं ख़ुशगवार यादूं छॾे साल 2024 जो सिज लही वियो। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत ॿियनि शहरनि में 2024 जे आख़िरी सिज खां मोकिलाणी। जामशोरे में सान्या वदन तरफ़ां सिंधु दरिया जे किनारे वटां सिज खे अलविदा कयो वियो। सिंध जी ख़ुशहाली ऐं अमन लाइ इज्तिमाही दुआऊं बि घुरी वयूं। नए साल जी आमद जे मौक़े ते सिंधुअ खे बि गुलनि सां भेटा पेश। न्यूज़ीलैंड खां पोइ ऑस्ट्रेलिया में नए साल 2025 जी शुरूआति। सिडनी में नए साल जी भरपूर आजियां। हार्वर्ड ब्रिज ते आतिशबाज़ीअ जो शानदार मुज़ाहिरो। न्यूज़ीलैंड में आतिशबाज़ी करे नए साल जी शानदार आजियां कई वई। ऑकलैंड जो आसमान रंगारंग रोशनियुनि सां जरकियूं थियो। हज़ारे माण्हू नए साल जी आजियां जे लाइ रस्तनि ते निकिरी आया। नए साल जी आमद ते हवाई फायरिंग कंदड़नि ते क़त्ल जी कोशिश जो केस दाख़िल थींदो। सिंध पुलिस अवाम खे ख़बरदार करे छॾियो। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त शहरी कंहिं बि गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी सरगर्मीअ जो हिसो न बणिजनि। शहरी आतिशबाज़ी, फायरिंग ऐं वन व्हीलिंग खां पासो कनि। भंज कड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान जी ख़ातून अव्वल ऐं PPMN आसिफा भुट्टो ज़रदारी पारां अवाम खे नए साल जी आमद जे मौक़े ते हवाई फायरिंग खां पासो करण जी अपील। सोशल मीडिया ते जारी बयान में आसिफा भुट्टो जो चवणु आहे त ज़िम्मेवारीअ सां नए साल जो जश्न मल्हाइण वारी मुहिम जो मक़सदु हवाई फायरिंग जे नतीजे में इंसानी हयातियुनि खे ख़तरनि बाबति आगाह करणु आहे। फायरिंग जे नतीजे में इंसानी हयातियूं ज़ाया थियनि थियूं, इहा न कई वञे। अवाम पारां आसिफा भुट्टो ज़रदारी जे मुहिम जी वाखां। खज़ाने वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त उॾाम पाकिस्तान मनसूबे जो मक़सदु मईशत खे मज़बूत ऐं मुस्तहकम करणु आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सरबराही में मुल्की मईशत तरक़ी जे तरफ़ वधी रही आहे। पाकिस्तान माली साल में सरप्लस 24 सालनि खां पोइ थियो आहे।
मुल्क में परॾेही सीड़पकारी तेज़ी सां अची रही है। पाकिस्तान जो स्टॉक मार्केट रिकॉर्ड कायम करे रहियो आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट दुनिया के ॿिए नंबर ते वॾी मार्केट बणिजी वई आहे। पायदार तरक्की के लिए मुआशी इस्तेहकाम मंशर है। मुल्क में परॾेही सीड़पकारी तेज़ी सां अची रही है। रिथाबंदी वाले वज़ीर अहसन इक़बाल जो चवणो त वज़ीर आज़म के कदमन सबब मुल्की मैशत मुस्तहकम थी है। एक पासे चैलेंजिस आहिनि त ॿिए पासे केतिरा ई मौक़िया मौजूद आहिनि। असांखे मौक़ियुनि जो फ़ाइदो वठी मुल्क के तरक्की ऐं ख़ुशहाली जे लाइ किरदारु अदा करणो पवंदो। पाकिस्तान के दुनिया की वॾी मैशत बणाइण असांजी तरजीह आहे। असांखे समाजी शोबे की तरक्की ते ख़ासि ध्यानु ॾियणो पवंदो। कर्ज़नि की अदायगी मैशत ते वॾो भार आहे। असांखे कर्ज़नि जी दुबण खां छुटकारो हासिल करणो पवंदो। मलिर एक्सप्रेस वे के पहिरें फेज़ जो कम तकरीबन मुकम्मल है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए साल में मलिर एक्सप्रेस वे के पहिरें फेज़ जो इफ्तिताह कंदो। M9 मनसूबो मुकम्मल थियण वारो आहे। K4 मनसूबे जे लाइ कींझर खां लाइनिंग ठाहे रहिया आहियूं। K4 मनसूबे जे लाइ अधु रक़म सिंध हुकूमत अधु वफ़ाक़ ॾेई रही आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं हब में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध में फौत थी वियल मुलाज़िमनि जे ॿारनि जे लाइ फौती कोटा वारो बाब मुकम्मल तौर ते बंदि थी वियो। मंज़ूर थियल केस बि बंदि। क़ानून वारे खाते सर्कुलर जारी करे छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध या स्क्रूटनी कमेटी पारां तस्दीक थियल फौती कोटा वारा केस बि बंदि कया विया। हाणे फौती कोटा तहत नौकरियूं न मिलंदियूं। बलूचिस्तान में रॉ फंडेड लश्कर नापाक एजेंडा हलाए रहियो आहे। नौजवानों के वरगलाए अवाम जो रत वहायो पियो वञे। दहशतगर्दनि पाक स्कूलनि में कॉलेजिस ऐं वकीलनि ते हमला कया। अज़्म आहे त ही रियासत क़यामत ताईं क़ाइम रहंदी। असां दिफ़ाउ कंदा रहंदासीं। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुखी जो कोयटा में तकरीब खे ख़िताब। सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि साल 2024 में दहशतगर्दनि ख़िलाफ़ 59,000 खां वधीक कामयाब ऑपरेशन्स कया। कामयाब ऑपरेशन्स दौरान ख़वारिजनि समेत 925 दहशतगर्दनि खे मारियो वियो। सभई गिरफ़्तार थिया। साल 2024 में ऑपरेशन दौरान 73 इंतिहाई गुरबल दहशतगर्दनि खे मारियो वियो। रियासती इदारनि की बेहतरीन हिकमत अमली सबब 14 गुरबल दहशतगर्दनि हथियार फिटा करे पाण खे क़ौमी धारा में शामिल कयो। सिक्योरिटी फोर्सिस जे कामयाब हिकमत अमली सबब ॿिनि आपघाती बमबारनि खे गिरफ़्तार करे मुल्क खे वॾी तबाही खां बचायो वियो। गिलगित जी दहशतगर्दी ठोड़ अदालत। सिक्योरिटी इदारनि ऐं इलेक्शन कमीशन जे ऑफिसरनि खे धमकाइण वारे केस में गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर ख़ालिद ख़ुर्शीद खे 34 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत ख़ालिद ख़ुर्शीद खे गिरफ़्तार करण ऐं संदसि क़ौमी सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ख़ालिद ख़ुर्शीद ते 26 जुलाई 2024 ते जलसे में सिक्योरिटी इदारनि चीफ सेक्रेटरी चीफ इलेक्शन कमिश्नर गिलगित खे संगीन नतीजा भोगण की धमकी ॾियण जो इल्ज़ाम आहे। संगवाणी भरिसां कार ऐं इल्ज़ाम हेठि पीउ हथां धीउ क़त्ल। जवाबदार फरार। ॻोठ मज़ार खान बेजाराणी में जवाबदार साबिर महर पंहिंजी धीउ बख्तावर खे गोलियूं हणी मौत जी निंड सुम्हारे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार। दादू वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजीवल जो लाश अस्पताल मुंतक़िल। मारिजीवल जी सुञाणप चंगलाणी वासी सिकंदर खोसे जे नाले सां थी। सिजावल में सियाह जोड़े खां फुर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सिंध जे वॾे वज़ीर जे नोटिस खां पोइ ठटे सिजावल जा इंचार्ज DIB मुअतल। फुर वाक़े जो वॾे वज़ीर घरू वज़ीर नोटिस वरितो हो। पोलैंड सां तालुक़ रखंदड़ मुतासिर सियाह जोड़े पंहिंजे वीडियो बयान में चयो त हू सिजावल वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल ते माण्हू आया जिन हथियारनि जे ज़ोर ते मोबाइल फ़ोन फुर कई। तलाशी वरिती। मक़ामी माण्हुनि जी मदद सां पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस असांखे सपोर्ट कयो। रिहाइश ॾिनी ऐं ॿिया मोबाइल ॾिना। साइकिलिस्ट जोड़े खां सिजावल बदीन बाईपास ते फुर कई वई हुई।